अस्सलाम वालेकुम नादरीन, एस न्यूज़ जे प्रोग्राम टू द पॉइंट सां गॾु आहियां जो मेज़बान इम्तियाज़ खोसो। नादरीन, अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में सिंध में औरतुनि ते थींदड़ घरेलू तशद्दुद, जिनसी हिरासा वारनि वाक़ियनि ऐं ख़ासि करे जेके मासूम ॿारड़ा आहिनि उन्हनि ते जेके तशद्दुद वारा वाक़िया थियनि था उन बाबति तफ़सीली तौरु ॻाल्हि ॿोल कंदासीं। ऐं इन ॻाल्हि ॿोल दौरान असां सां गॾु इंसानी हक़नि जी अलमबरदार मारवी एवान गॾु हूंदी। उनखां कोशिशि करे पुछंदासीं त हलंदड़ साल आहे जेको 2025 उन दौरान सिंध में औरतुनि ॿारनि जे हवाले सां जेके तशद्दुद जा वाक़िया आहिनि या उन्हनि खे जिनसी हिरासा करण वारा वाक़िया आहिनि उन्हनि जी शरह केतिरी हुई ऐं इन्हनि सां जेके मसइला दरपेश अचनि था उहे कहिड़ा इदारा आहिनि जेके हल कंदा रहनि था। अस्सलाम वालेकुम मारवी साहब। वालेकुम अस्सलाम। मैडम, तव्हांजी वॾी महिरबानी एस न्यूज़ खे वक़्तु ॾियण लाइ। मैडम, मुंहिंजो पहिरियों सुवालु आहे, सिंध में हवाजाई हवाजाई आहे उहा अॼु बि अताब जो शिकार आहे। मुख़्तलिफ़ क़िस्म जो उन ते तशद्दुद थींदो रहे थो। जेकॾहिं घरनि जे हवाले सां असां ॻाल्हि कयूं त औरतूं घरनि में बि अताब जो शिकार हुजनि थियूं, उते बि उन्हनि ते तशद्दुद जा वाक़िया थियनि था। जेकॾहिं ॿाहिरि उहा ऑफ़िसनि में वञनि थियूं, कमकार वारे हंधनि ते वञनि थियूं या घरां निकिरी सफ़र कनि थियूं त उन्हनि ते जिनसी हिरासा वारा जेके वाक़िया आहिनि उन्हनि जो रेशो बि जेको आहे रोज़ानो जे बुनियाद ते वधी रहियो आहे। त मुख़्तलिफ़ इदारा बि ठहियल आहिनि त इहे औरतुनि जी भलाई लाइ छा था कनि ऐं तव्हां वटि आहिनि इहे फिगर्स तइदाद हलंदड़ साल जेको 2025 आहे उन दौरान केतिरा औरतुनि ऐं ॿारनि जे तशद्दुद जे हवाले सां वाक़िया रिपोर्ट थिया आहिनि? जॾहिं असां औरतुनि ऐं ॿारनि सां तशद्दुद जी ॻाल्हि कयूं था त सूरत हाल तमामु ख़राबु आहे। अञा बि जेतिरी बि शराब असां हींअर इन प्रोग्राम में डिस्कस करण वारा आहियूं उन खां मथे अहिड़ा केसिस आहिनि जेके रिपोर्ट नथा थियनि। कुझु ॾींहं पहिरीं जो वाक़ियो आहे, हिकिड़ी फैमिली असां सां कॉन्टेक्ट कयो जंहिंजी न्याणी खे बदीन जो उहो वाक़ियो हुयो, साड़े छॾियो वियो, पूरे छॾियो वियो, उन खां पोइ रिपोर्ट थी थिए। त तव्हां ॾिसो कि केतिरी हिकिड़ी अवेयरनेस जी कमी आहे, करेज जी कमी आहे, वक़्तु रिपोर्ट न करणु। अहिड़ा केतिरा ई वाक़िया रिपोर्ट नथा थियनि, उन में औरतुनि सां तशद्दुद थिए थो ऐं उन्हनि खे पूरे थो छॾियो वञे। त उन वाक़िए जे हवाले सां असां फौरी तौर ते SSP बदीन सां राब्तो करे उनजी FIR कराई आहे। बट इहा हिकिड़ी वॾी एग्ज़ाम्पल आहे कि एतिरा वाक़िया असांजे आसपास ॿारनि सां ज़्यादतियूं थी थियनि, औरतुनि सां ज़्यादतियूं थी थियनि जेके रिपोर्ट प्रॉपर तरीक़े सां न पियूं थियनि या एतिरी देरि सां रिपोर्ट थियूं थियनि कि उहो जेको केस आहे उहो तमामु घणो वीक थो थी वञे। पोएं साल 2024 जी ॻाल्हि करणु चाहींदमि। उन्हनि में औरतुनि ऐं ॿारनि जे तहफ़ुज़ जे इदारे में अगरि हैदराबाद जे असां 9 ज़िलनि जी ॻाल्हि कयूं त उन में 3000 खां मथे केसिस रिपोर्ट थिया आहिनि औरतुनि ऐं ॿारनि सां तशद्दुद जे हवाले सां। उन में ब्लैकमेलिंग आहे, घरू तशद्दुद आहे, हरासमेंट जा वाक़िया आहिनि, कमु करण जी जॻह ते हरासमेंट, घर जे अंदरि हरासमेंट थींदड़ वाक़िया आहिनि। उन जे अलावा असां ॾिसूं था कि जेकी मौत मार धमकियूं औरतुनि खे ॾिनियूं वेंदियूं आहिनि उन जा तमामु घणा वाक़िया रिपोर्ट थिया आहिनि। ऐं सोशल मीडिया ते जेके इहे एप्लीकेशन्स आहिनि इन्हनि जे ज़रिए औरतुनि खे तस्वीरूं उन्हनि जूं वायरल करण जूं धमकियूं, उन्हनि जूं प्राइवेट इंफॉर्मेशन्स वायरल करण जूं धमकियूं, अहिड़े क़िस्म जा जेके डिजिटल स्पेस में आहिनि उहे केसिस बि असां वटि आया आहिनि जेके FIA जी मदद सां हल कया विया आहिनि। ऐं उन जे अलावा भी असां इहो ॾिसूं था कि जेके ॿारनि सां ख़ासि तौर ते ज़्यादतियूं थियूं थियनि, नंढड़े ॿारनि सां, उन्हनि ॿारनि खे पंहिंजे पाण खे त उहो प्रोटेक्ट करे नथा सघनि ऐं मुआशरे में एतिरी उन बारे में नॉलेज न हुजण जी वजह सां अञा वधीक उहे केसिस हिकिड़े अजीब सिचुएशन जो हालात था थियनि। उन में असां इहो बि ॾिसूं था कि जेके फौरी तौर ते मेडिकल फैसिलिटेशन आहे उहा हुकूमत जे पारां अञा बि अंदरून इलाक़नि में वक़्ती तौर ते नथी ॾिनी वञे ऐं उन्हनि ॿारनि खे ज़्यादती ऐं अहिड़े वाक़ियात खां पोइ वॾो सफ़र तइ करे शहरनि जी तरफ़ अचिणो थो पए। त उन्हनि जेके इहे सहूलतूं आहिनि इहे न हुजण जी वजह सां बि इहे केसिस अञा वधीक ख़राब था थियनि। अक्सर असांखे इहे बि रिपोर्टूं मिलंदियूं आहिनि कि जेके ज़्यादती जा केसिस हूंदा आहिनि उन में न्याणियूं मेडिकल कराइण पंहिंजो वेंदियूं आहिनि त उन्हनि खे कलाकनि जे मुंहुं डॉक्टरनि जो इंतज़ारु करिणो पवंदो आहे। त हिकु कंप्लेन अगरि रिपोर्ट थिए थी त उन में सभिनी इदारनि जो हिकिड़ो रोल थो ठहे ऐं उन्हनि सभिनी खे पंहिंजे हिसाब सां उनखे पूरो करिणो आहे। ऐं किथे बि अगरि का चूक थिए थी, डिले थिए थो, वधीक इंतज़ारु थो करिणो पए त कंप्लेन करण वारा थकिजी था पवनि, मायूस था थी वञनि। त अहिड़े तरह जी बि घणियूं शयूं असांजे साम्हूं आयूं आहिनि।
अच्छा मैडम ॾिसो जी तव्हां ज़िक्र कयो त रिपोर्ट थियनि था वाक़िया गुज़िरियल साल 2024 में 2000 खां वधीक वाक़िया तव्हां वटि रिपोर्ट थिया आहिनि त 3000 खां वधीक वाक़िया रिपोर्ट थिया आहिनि त ज़ाहिर आहे उन में रिपोर्ट थियण खां पोइ उन्हनि माण्हुनि जे ख़िलाफ़ कार्रवाई बि अमल में आई हूंदी पर उन बावजूदि बि असां ॾिठो आहे त मुख़्तलिफ़ जेके तव्हांजा यूनिवर्सिटीज़ आहिनि या कॉलेज आहिनि तइलीमी इदारा आहिनि हॉस्पिटल्स आहिनि किथे बि तव्हां ॾिसो को बि अहिड़ो हंधि बचियलु न आहे जिते औरत खे या शागिर्दियाणी खे ख़ासि करे हिरासा न कयो वेंदो हुजे जीअं तव्हां ॿुधायो त अॼुकल्ह डिजिटल मोबाइल में एप्लीकेशन डाउनलोड करे उन तहत बि जेके औरतूं आहिनि या ख़ासि करे ॿारड़ियूं आहिनि उन्हनि खे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां हिरासा कयो वञे थो त इहे सभु मामला रुकंदा कीअं अवेयरनेस माण्हुनि में ॾियणी पवंदी सुजाॻी माण्हुनि खे पैदा करणी पवंदी या इदारा अची इन्हनि मामलनि खे उते रोकींदा सभिनी खां पहिरीं त जेके इहे वाक़िया वधंदा था वञनि इन में जीअं मां ज़िक्र हींअर कयो आहे कि डिजिटल जेको जीअं त असांखे डिजिटल घणा ई फ़ाइदा आहिनि कारोबार शुरू थी विया आहिनि सुठी माण्हुनि खे नॉलेज मिले थी एजुकेशन जे हवाले सां सुठी सपोर्ट थो करे उते ई उनजा जेके नुक़सान आहिनि उन में जेके ग़लति माण्हू क्रिमिनल माइंडेड माण्हू आहिनि उन टेक्नोलॉजी खे ग़लति तरीक़े सां इस्तेमालु करे नियाणियुनि जे लाइ ॿारनि जे लाइ इहो प्रोनोग्राफी ऐं अहिड़े क़िस्म जा वाक़िया जेके साम्हूं अचनि था इहा ॾाढी ख़तरनाक शक्ल इख़्तियार कनि था इन में AI आर्टिफिशियल इंटेलिजेंस उन बि हिकिड़ो पंहिंजो वॾो किरदारु अदा कयो आहे कि कंहिं बि माण्हू जे चहिरे खे तब्दील करे या कंहिं बि क़िस्म जा उन जे नाले सां मैसेजिस तयारु करे उनखे बदनाम करणु डिफेम करणु ऐं उन खां का रिटेलिएशन या को बदिलो वठण जे लाइ उनखे नुक़सानु पहुचाइण जे लाइ बि इहे शयूं हलनि पियूं असांजे हींअर इन वक़्तु इन दौर में ऐं उन में घणो असां ॾिसूं था जीअं त असां औरतुनि ऐं ॿारनि जे तशद्दुद जी ॻाल्हि था कयूं त औरतुनि खे अॻे ई इन मुआशरे में हिकिड़ा अजीब सा ख़ौफ़ ॾियारिया वेंदा आहिनि कि अगरि हो कंप्लेन दरख़्वास्त ॾींदियूं किथे त हुननि जी बदनामी थींदी हर माण्हू उन्हनि खे ग़लति चवंदो त इन ॻाल्हि जो यकीन ॾियारणु नियाणियुनि खे तमामु घणो ज़रूरी आहे कि ग़लति करण वारो ग़लति आहे जंहिंसां ग़लति थिए थो उहो ग़लति न आहे तव्हांखे तमामु घणे एतमाद सां अॻिते वधी इदारनि में कंप्लेन पंहिंजी रजिस्टर कराइणी पवंदी ऐं इदारा मौजूदु आहिनि लेकिन हू जेसिताईं कमु न कंदा जेसिताईं तव्हां वञी करे पंहिंजी दरख़्वास्तूं न जमा कराईंदव तव्हां फॉलोअप न कंदव तव्हां प्रॉपर तरीक़े सां पंहिंजे केस जे बाबति ॼाणींदव न ऐं उन जे लाइ असां जीअं तव्हां ॻाल्हि कई कि वाक़िया वधंदा था वञनि नॉलेज न आहे त असां इहो ॾिसूं था कि इंसानी हक़नि बाबति ऐं कानून बाबति असांखे कंहिं बि स्कूल कॉलेज में यूनिवर्सिटी में पढ़ायो नथो वञे अगरि को इंजीनियर थो ठहे त उहो पंहिंजी किताबूं थो पढ़े अगरि को डॉक्टर थो ठहे त उहो पंहिंजी किताबूं थो पढ़े हिकिड़े कैरिकुलम में कानून जे हवाले सां इन निसाब खे इंट्रोड्यूस कराइण जी ज़रूरत आहे कि असांजे मुल्क में ख़ुसूसन सिंध जी ॻाल्हि कयूं त सिंध में कहिड़ा कानून मौजूदु आहिनि इन में मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां कि असां वटि जेके कमु करण जी जॻहियूं आहिनि उन ते हरासमेंट जी रोकथाम जो कानून 2010 जो हरासमेंट एक्ट असां वटि मौजूदु आहे जंहिंजे तहत तमामु इदारनि जे अंदरि कमेटियूं जोड़ण जी ज़रूरत आहे 2010 खां वठी अञा ताईं असां ॾिसूं था काफ़ी सारा इदारा उहे कमेटियूं जोड़ण में नाकाम रहिया आहिनि त उहो चाहे मीडिया हुजे चाहे स्कूल हुजे कॉलेज हुजनि NGO हुजनि गवर्नमेंट इदारा हुजनि इवन कोर्टूं हुजनि उन हर जॻह ते इन्हनि कमेटियुनि जो जोड़णु ज़रूरी आहे जिते मर्द ऐं औरत गॾिजी कमु था कनि ताकी उन्हनि जे हरासमेंट जे वाक़िअनि जे लाइ बाक़ाइदा इन कमेटी जे तहत 3 खां 4 माण्हू उन कमेटी जे अंदरि हूंदा उन में हिकिड़ी औरत जो हुजणु लाज़मी आहे उन कमेटी जे बाबति सॼे ऑफिस में उन्हनि जा नाला नंबर हुजणु उन जी अवेयरनेस हुजणु ज़रूरी आहे उन खां पोइ कमेटी प्रॉपर तरीक़े सां ऑम्बड्समैन ऑफिस जे अंडरि इन्हनि केसिस खे रिज़ॉल्व कंदी लेकिन अञा बि असां वटि अहिड़ा केसिस बैंकुनि मां स्कूलनि मां अचनि था जेके असांखे इहा ॻाल्हि ॿुधाइनि था कि अधी असांखे त ख़बर ई न आहे कि 2010 जे कानून जे मुताबिक़ अहिड़ी का कमेटी बि जोड़ण जी ज़रूरत आहे उन जे अलावा असां वटि घरू तशद्दुद जो 2013 जो कानून आहे जेको घरू तशद्दुद जी रोकथाम जे लाइ मौजूदु आहे उन जे बाबति बि इहो आहे कि अगरि कंहिं औरत खे तशद्दुद कयो थो वञे त हू फौरी तौर ते थाणे खां या कंहिं प्रोटेक्शन सेल खां पंहिंजो जेको हुनखे धक लॻल आहिनि उन हवाले सां मेडिकल सर्टिफिकेट वठे प्रॉपर हुनजो मेडिकल ईंदो तॾहिं ई उहा FIR प्रॉपर तरीक़े सां अॻिते केस मज़बूत ठहंदो असांजी नियाणियुनि खे ख़बर कोन हूंदी आहे उन्हनि सां ज़्यादतियूं थींदियूं रहंदियूं आहिनि उन्हनि खे धक लॻंदा रहंदा आहिनि उहे ॾींहं ज़ाया करे छॾंदा आहिनि उन खां पोइ जॾहिं उहे काफ़ी देरि खां पोइ चवंदा आहिनि कि असांजे मथां तशद्दुद थियो असांखे मारियो वियो त उहे ज़ख़्म शयूं भरिजी वेंदियूं आहिनि ऐं तमामु घणी ॾुखियाई थींदी आहे उन्हनि जे इंसाफ़ जे
जे रस्ते में, त इहो ॼाणणु तमामु घणो ज़रूरी आहे। अगरि कंहिंसां जिन्सी ॾाढाई थी वञे त फ़ौरी तौर ते उन्हनि खे बि मेडिकल कराइणु ज़रूरी आहे, कार्रवाई अॻिते करणु ज़रूरी आहे। त असांखे इहो सम्झण जी ज़रूरत आहे कि कानून जॾहिं असांजे बहितर तरीक़े सां कमु अची सघे थो, जॾहिं असां उनजी ॼाण रखंदासीं ऐं असां प्रॉपर तरीक़े सां दरख़्वास्तूं ॾींदासीं। ऐं जॾहिं असां सोशल मीडिया जा जेके क्राइम आहिनि उन्हनि जी ॻाल्हि था कयूं त उन जे लाइ बि असां वटि प्रिवेंशन ऑफ इलेक्ट्रॉनिक क्राइम एक्ट 2016 मौजूदु आहे। उन जे तहत FIA एक्ट कंदी आहे। तव्हां FIA खे दरख़्वास्त ॾेई सघो था। अगरि तव्हांजी नज़र में आहे कि जेके तव्हांखे माण्हू तंग था कनि उहे क्रिमिनल्स खे तव्हां सुञाणो था, तव्हांखे मोबाइल ते राब्तो कयो अथनि, त तव्हां डायरेक्ट पुलिस सां बि राब्तो करे सघो था। त उन में अगरि तव्हां ॼाणो था कि केरु तव्हांखे परेशान थो करे, तव्हां वटि नंबर आहिनि, त पुलिस बहितर तरीक़े सां तव्हांखे फैसिलिटेट कंदी। अगरि बिल्कुलु ई अननोन आहे, कोई फेक आइडियूं तव्हांखे परेशान थियूं कनि, त पोइ उन में FIA रोल प्ले कंदी आहे। अच्छा ॾिसो, जीअं तव्हां ज़िक्र कयो त मुख़्तलिफ़ इदारा आहिनि, FIA बि आहे, पुलिस बि आहे, त असां ॾिठो आहे मुख़्तलिफ़ छोकिरियूं जेके आहिनि तशदुद जो शिकार थियनि थियूं, हिरासमेंट जा वाक़िया थियनि था, त उहे जॾहिं पेरेंट्स समेत उते थाणनि ते पहुचनि थियूं त उन्हनि थाणे जो हिकिड़ो एटीट्यूड अजीब हुजे थो, या त कंहिं नंढी उमिरि जी छोकिरी जे हवाले सां उन्हनि खे का ॼाण मिले थी त छोकिरी घरां गुम थी वई आहे या निकिरी वई आहे, त उन्हनि जो इहो ई फोकस हुजे थो त भाई कंहिं ख़ुदा न ख़ास्ता चाहींदड़ सां गॾु वई हूंदी ऐं कोर्ट मैरिज करे छॾींदी, त इन करे उहे कन लाटार करे हुनजो जेको मामिलो आहे उहो हल करण जी कोशिशि न आहिनि कंदा। हाणे बि हिकिड़ो ताज़ो वाक़ियो थियो आहे पाण वटि हूसड़ी में, चवनि था कोई 17-20 ॾींहं थी विया आहिनि, अञा ताईं हिकिड़ी छोकिरी उते मुस्लिम छोकिरी आहे, 12-13 साल हुनजी एज आहे, कोई कंहिं फैक्ट्री में कमु कंदी हुई, उतां गुम थी आहे। त हाणे पुलिस हुनखे ॻोल्हण लाइ तयारु न आहे। हिकिड़ो कोई जवाबदार पुलिस वठी आई आहे, पुलिस जो इहो ई माना शक आहे शुरू वारे ॾींहं खां वठी त अञा ताईं छोकिरी पसंदि जे पढ़ण लाइ निकिती आहे ऐं इन करे असां का बि कार्रवाई न कंदा। त माण्हू पोइ कहिड़ो माना उते कहिड़ी उमेदु खणी वञनि उन इदारनि वटि जेको इदारो उन्हनि जो कमु करण लाइ तयारु न आहे। नंढपिण जी शादियुनि जो कानून असां वटि मौजूदु आहे, 2013 जो चाइल्ड मैरिज रेस्ट्रेंट एक्ट, जंहिंजे तहत को बि 18 साल खां घटि उमिरि जी न्याणी या छोकिरे जी अगरि शादी कराई वेंदी या हू पाण निकिरी करे अहिड़े क़िस्म जो को अमल करे था वठनि, त उहो कानून जी ख़िलाफ़ वर्ज़ी आहे। जेसिताईं हू प्रॉपर पंहिंजी 18 साल जी उमिरि ताईं नथा अची वञनि, तेसिताईं इन तरह जी जेकी बि शादी आहे उहो कराइण वारो, उहो मौलवी, उहो जेको बि माण्हू उन में इन्वॉल्व आहे, उहे सभु ग़ैर क़ानूनी अमल कनि पिया। हाणे असां हिते ॻाल्हि था कयूं कि जेके रवैया आहिनि उहे तमामु अफ़सोस ॾींदड़ आहिनि। असां वटि हमेशह खां वठी इहो जेको असां जन खे चवंदा आहियूं टिपिकल जेको रवैयो रहियो आहे इदारनि जो, उन जी वजह सां दिलि बर्दाश्त था थियनि था कंप्लेन करण वारा, जिन्हनि सां ज़्यादती पहिरीं खां ई थियल आहे उहे अञा वधीक ज़्यादतियुनि जा शिकार था थी वञनि। अहिड़े क़िस्म जी रिपोर्ट्स बि मिलंदियूं रहंदियूं आहिनि ऐं उन जे हवाले सां असांजी ऑर्गेनाइज़ेशन्स कोशिशि कंदियूं आहिनि कि पुलिस जी ट्रेनिंग्स कराइनि, उन्हनि जी एटीट्यूड मैनेजमेंट जे हवाले सां बहितर कनि। जेके आला अफ़सरान आहिनि, जेके CSS ऑफिसर आहिनि, उहे इन्हनि ॻाल्हियुनि खे सम्झनि था ऐं DIGs ऐं SSP लेवल जी तरफ़ां सुठो असांखे रिस्पॉन्स मिले थो। लेकिन जॾहिं असां थाणनि जी तरफ़ अचूं था त उते अञा बि बहितरी जी ज़रूरत आहे। त जॾहिं कंहिं नियाणियुनि जा केस ख़ासि तौर ते आहिनि त उन्हनि जे लाइ औरतुनि जा पुलिस स्टेशन ठहियलु आहिनि, उन में SHO औरत ई हूंदी आहे। त असां इनकरेज कंदासीं नियाणियुनि खे कि पंहिंजी कंप्लेनूं खणी होॾे वञनि। जॾहिं असां औरतुनि ऐं ॿारनि जे तहफ़ुज़ जे इदारनि जी ॻाल्हि था कयूं त उहे DIG ऐं SSP ऑफिसर्स में मौजूदु आहिनि, जेके त डिफरेंट ऑर्गेनाइज़ेशन्स जे कोलैबोरेशन सां ठहियलु आहिनि ऐं उन में ट्रेनिंग्स बि थियनि थियूं, बहितर तरीक़े सां उनखे अॻिते वधायो थो वञे, उन में सॉफ्ट हिकिड़ो एटीट्यूड आहे, प्रॉपर केस मैनेजमेंट थिए थी। त अहिड़ा जेके तरीक़ा कढिया विया आहिनि पुलिस जी तरफ़ां, उहे इनकरेज कनि था अञा बि माण्हुनि खे कि हू पंहिंजी रिपोर्ट ज़रूरु लाज़मी तौर ते जमा कराइनि। ऐं ॿियो, ज़्यादती जॾहिं तव्हां सां थींदी आहे, जॾहिं तव्हां उहा ज़्यादती पंहिंजे मथां अलाउ कंदा आहियो, जॾहिं को बि इदारो जेके त असांजे ई तव्हांजे ई मुंहिंजे टैक्सनि सां इहे इदारा हलनि था, असां जेके महिनत सां कमायूं था, उन सां ई उन्हनि जूं पघारूं ऐं उन जी सॼी बिल्डिंग जी मेंटेनेंस हर शइ थिए थी, त इन जो इहो मतिलबु आहे कि इहे इदारा तव्हांजा ई मुंहिंजा इदारा आहिनि। त असांखे इन ॻाल्हि खे सम्झंदे पाण सां ज़्यादती न थियणु ॾियणी आहे ऐं कानून जी प्रॉपर ॼाण रखी, अगरि कोई माण्हू तव्हां खां पैसा वठण जी कोशिशि थो करे या तव्हांखे अहिड़े क़िस्म जा जुमिला चए थो जेके कानून चए थो कि मदद थींदी, मगर उहो माण्हू पंहिंजी सोच जे मुताबिक़ थो चए, त फ़ौरी तौर ते आला अफ़सरान खे उन्हनि जी शिकायत कयो। जेके NGO जा इदारा इंसानी हक़नि ते कमु कंदड़ आहिनि, उन्हनि ताईं इहे ॻाल्हियूं पुॼायो ताकी मिली करे असां मुआशरे खे बहितर करे सघूं ऐं अहिड़े रवैयनि जे ख़िलाफ़ बीह सघूं।
अच्छा हाणे ॾिसो जीअं हैदराबाद रीजन सां सलाड़ियल जेके ज़िला आहिनि 9 ज़िला आहिनि हैदराबाद आहे बदीन आहे पंहिंजो ठट्टो आहे सिजावल आहे टंडोला आहे टंडो मोहम्मद खान हिते DIG ऑफिस में हिकिड़ो वुमेन प्रोटेक्शन सेल क़ाइमु थियल आहे उते ख़ासि करे औरतुनि सां जेके वाक़िया थियनि था उते औरतूं अचनि थियूं कंप्लेन कनि थियूं उन्हनि जा नाला बि राज़ में रखिया वञनि था ऐं उन्हनि जा मसइला जेके आहिनि ख़ुशि असलूबी सां हल थियनि था त इहे इदारा अञा वधाइण जी ज़रूरत आहे या इहो माण्हुनि खे अञा अवेयरनेस न आहे ॼाण न आहे इन करे माण्हू जेके मुतासिर औरतूं आहिनि या ॿारड़ा आहिनि मासूम उहे तव्हां ताईं पहुचनि नथा सभिनी खां वधीक मसइलो इहो आहे की ॼाण जेतिरी ॼाण ॾिनी वञे ओतिरी घटि आहे असां कोशिशि कंदा आहियूं छो जो रिसोर्सिस बि अक्सर उनजी कमी जी वजह सां जेतिरो ट्रैवल थी सघंदो आहे काफ़ी ऑर्गेनाइज़ेशन्स आहिनि जेके मिली करे इन्हनि इदारनि सां अॻिते ॻाल्हि खे पुॼाइनि थियूं त इनखे अञा वधीक वधाइण जी ज़रूरत आहे इन में अकेली कोई प्राइवेट ऑर्गेनाइज़ेशन्स शायदि बहितर तरीक़े सां कमु न करे सघनि मगर सदाईं असां इहो चवंदा आहियूं की जॾहिं कानून पास थियनि था ऐं सिंध में सॼे पाकिस्तान मां सभिनी खां बहितरीनु कानून सिंध पास कया आहिनि औरतुनि ऐं ॿारनि जे तहफ़ुज़ जे लाइ त उन्हनि खे सिर्फ़ु फाइलुनि ताईं नाहे रखिणो उनखे घिटियुनि ताईं पुॼाइणो आहे घरनि ताईं पुॼाइणो आहे माण्हुनि ताईं पुॼाइणो आहे असां बि कोशिशि कयूं था अॼु जीअं असां तव्हां सभिनी सां ॻाल्हि ॿोल कयूं था हिन प्रोग्राम में त असांजो इहो ई मक़सदु आहे की माण्हू ॼाणनि की जॾहिं को मसइलो थिए थो त वञिणो किथे आहे वॾी महिरबानी मारवी अहवान साहिबा SS न्यूज़ खे वक़्तु ॾियण लाइ नाज़रीन अवां इंसानी हक़नि जी अलम बरदार मारवी अहवान जी ॻाल्हि ॿोल ॿुधी उन ॿुधायो त गुज़िरियल साल 2024 दौरान 3000 खां वधीक जेके औरतूं आहिनि मासूम ॿारड़ा आहिनि उन्हनि ते घरेलू तशदद ऐं जिनसी हिरासमेंट जा वाक़िया उन्हनि वटि रिपोर्ट थिया आहिनि उनजो चवणु आहे त जेके मुतासिर औरतूं या ॿारड़ा आहिनि उहे जेके लाॻापियल इदारा ठहियल आहिनि फोरम ठहियल आहिनि उते पहुचनि त जीअं उन्हनि जी दादरसी थी सघे मारवी अहवान इहो बि इंकशाफ़ कयो त 2010 दौरान सिंध सरकार हिरासमेंट जे हवाले सां कानून पास कयो हो 2013 ईस्वी दौरान कानून पास कयो वियो त जेके घरेलू घरनि में औरतुनि ते जेको तशदुद थिए थो उन वाक़ियनि जी रोकथाम उन कानून ज़रिए कई वञे पर इन जो चवणु आहे त उन्हनि कानूननि ते अमल न पियो कयो वञे जंहिं करे अञा ताईं जेके औरतूं आहिनि उहे अताब जो शिकार आहिनि मासूम ॿारड़ा जिनसी ज़्यादती जो शिकार थींदा रहनि था उन करे जेके लाॻापियल इदारा आहिनि उन्हनि खे घुरिजे त उहे जेके सिंध सरकार पारां कानून पास कया विया आहिनि उन्हनि ते फौरी तौर ते अमल कराइनि त जीअं वाक़िया रुकिजी सघनि नाज़रीन हिन प्रोग्राम में फ़िलहालु एतिरो ई पंहिंजे मेज़बान इम्तियाज़ खोसो खे ॾींदा इजाज़त जेना पेर तेना केर